दहरकी मां मुबैना तौर अगवा थी वियल शादीशुदा नारी फहमीदा पिताफी केस में सिंध हाई कोर्ट सखर बेंच पुलिस के सख्त हुकुम जारी करे छॾियो आहे। अदालत हुकुम ॾिनो आहे त ईंदड़ ॿुधरी ताईं फहमीदा पिताफी के बाज़ियाब कराए अदालत में पेश कयो वञे। जस्टिस तनसीम सुल्ताना पुलिस जी कारकर्दगी ते सख्त कावड़ जो इज़हार कंदे DIG सखर के वाज़ेह वार्निंग ॾिनी त जेकॾहिं अदालती हुकुमनि ते अमल नथो कराए सघिजे त उहिदे तां इस्तीफ़ा ॾियो। अदालत वधीक ख़बरदार कयो त जेकॾहिं फहमीदा पिताफी बाज़ियाब न थी त IG सिंध के अदालत में तलब कयो वेंदो। अदालत इहो बि इशारो ॾिनो त ज़रूरत पवण ते DIG सखर के उहिदे तां हटाइण बाबति बि हुकुम जारी करे सघिजे थो। हाणे पुलिस वटि ईंदड़ ॿुधणी ताईं जो वक़्तु आहे, जॾहिं त केस जी ईंदड़ ॿुधणी 7 सेप्टेम्बर 2026 ते थींदी। फहमीदा पिताफी हलंदड़ साल जनवरी खां पुरसरार नमूने गुम थियल आहे, पर पुलिस अञा ताईं संदसि को बि ॾस पतो लॻाइण में कामयाब नाहे थी सघी। उहा डहरकी जे मुस्तफ़ा कॉलोनी जी रहवासण ॿुधाई वञे थी। फहमीदा जे वालिद तरफ़ां संदसि मुड़ुस ऐं साहुरनि ते इल्ज़ाम लॻायो वियो त फहमीदा खे उन्हनि गुम कयो आहे। ॿिए तरफ़ मुड़ुस जो मौक़िफ़ हो त फहमीदा खे संदसि वालिद गुम कयो आहे, यानी शुरूआती मरहले में ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाया। मामलो अॻिते वधियो त ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां हिक ॿिए ख़िलाफ़ FIRs बि दाख़िल करायूं वयूं। हाणे सवाल इहो थिए थो त पुलिस जी जांच किथे पहुती। पुलिस मौजिब फहमीदा जे ख़ानदान जे ॿिन्ही धुरियुनि साहुरनि ऐं ॿिनि लाॻापियल माण्हुनि खां पुछा ॻाछा कई वई। फहमीदा जे मोबाइल फ़ोन जी CDR बि कराई वई त जीअं मालूम करे सघिजे त उहा आख़िरी वक़्त में कंहिं सां राब्ते में हुई। पुलिस उन्हनि माण्हुनि ताईं बि पहुती जिन बाबति शक हो त शायदि फहमीदा उन्हनि सां राब्ते में रही हुजे, पर जांच बावजूदु फहमीदा जो को बि पतो न पइजी सघियो। पुलिस जो चवणु आहे त फहमीदा जी ॻोल्हा सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां गॾु पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु कई वई। हम अपना काम हम पूरा कर रहे हैं। हमने अभी तक जो इन्फॉर्मेशन है वहाँ तक जहाँ तक हम जा सकते हैं जाते हैं। हमने ऑल ओवर सिंध, ऑल ओवर पंजाब उनको ढूंढने की कोशिश करें, जब आएगी तो हम उसको करेंगे। पुलिस बलोचिस्तान ऐं लाहौर ताईं बि वई, पर अञा ताईं छोकिरी हथ न अची सघी आहे। अदालत में DIG सखर इहो बि ॿुधायो त पुलिस वटि फहमीदा जे नाले खां सवाइ वधीक मालूमात महदूद आहे, जॾहिं त छोकिरीअ जी तस्वीर बि पुलिस वटि मौजूदु न हुजण जो मामलो साम्हूं आयो आहे। एक तो उसके प्लेटफॉर्म में एंट्री नहीं है, उसके वालिद की बाकी बहन भाइयों की उसकी नहीं है, लड़की की कोई फ़ोटोग्राफ हमें नहीं प्रोवाइड की गई, उसके बदले उसकी बहन की एक फ़ोटोग्राफ दी गई कि जिससे शक्ल मिलती है। उसके अलावा उसका जो हमारे पास इंफॉर्मेशन थी, निकाहनामा नहीं है, कोई फ़ोटोग्राफ नहीं है। हमने छापा मारा है, तो अभी उन्होंने डायरेक्शन हमें दी है कि आप लड़की रिकवर करें। के साथ में उन्होंने जो पार्टी है उनको भी, दोनों पार्टियों को ये डायरेक्शन दिया है कि हमें ये चीज़ें प्रोवाइड करें। इन केस में एक अहम तब्दीली इहा बि आई आहे त जिन ख़ानदाननि विच में हिक ॿिए ख़िलाफ़ इल्ज़ाम ऐं FIRs हुयूं उहे हाणे पाण में ठही विया आहिनि, पर अदालत लाइ मामलो उते ख़तमु नथो थिए, छो त असुलु सवाल अञा बि बरक़रार आहे। जेकॾहिं ख़ानदान जूं धुरियूं पाण में सुलह करे चुकियूं आहिनि त पोइ फहमीदा जी गुमशुदगी जो राज़ आख़िर केरु हल कंदो? हाणे सभिनी जूं नज़रूं 7 सेप्टेम्बर ते हाई कोर्ट जे सख़्त हुकुम खां पोइ हाणे पुलिस लाइ ईंदड़ ॾींहं अहम आहिनि। अदालत चिटो करे छॾियो आहे त फहमीदा खे बाज़ियाब कराए पेश कयो वञे। जेकॾहिं पुलिस मुक़ररु वक़्त ताईं फहमीदा खे बाज़ियाब कराइण में नाकाम रही त पोइ DIG सखर जी कारकर्दगी ते वधीक सख़्त सवाल उथी सघनि था ऐं IG सिंध खे बि अदालत में तलब करण जो इम्कान मौजूदु आहे।